ولا تقتلوا أولادكم خشية إملاق نحن نرزقهم وإياكم إن قتلهم كان خطأ كبيرا صدق الله وصدق رسوله النبي الصادق الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. فرمائے ولا تقتلوا أولادكم خشية إملاق. رب فرمائے بھوک ذکر بنی اولاد کے قتل نہ کرو. امام قرطبی رحمۃ اللہ علیہ نے چار معنی بیان کیے ہیں. پہلی معنی فرمائے ولا تقتلوا أولادكم خشية إملاق. بھوکا ذکر بنی اولاد کے قتل نہ کرو مانا بادی نیانے کے مارو نہ. یہ کی معنی ہے یہ مکے دا کافر بادی نیانے کے مارو پاجے نیانے کے زندہ دفن کرنا. اللہ سے فرمائے ولا تقتلوا أولادكم خشية إملاق. او مسلمانوں تو پاجے نیانے کے مارو نہ. تو پاجے نیانے کے زندہ دفن کرو. تو پانے جانے جے جمرت ناراض تھیو. تو پانے جانے جے جمرت گھروانے تے کاوڑ رکھجو یو بھی قتل جے برابر کو تھا. نبی زیادی کو مسلمان سے جلائیو سنجر کی چیزیں جی کلمہ کلموں پڑا مسلمان جا. تمو جو کلموں قبول کندل پاوے فرمائے وہاں کرے تو کلموں پڑا دے تو جو کلموں قبولا. چیزیں وہ کوئی گناہ تھی ہوا انہیں گناہ جیوں کی معافی ملے تو توبہ کرو پڑا. اور فرمایا مکہ تو کو گناہ تھی ہوا چیزیں گناہ تمہارا ڈولا. نبی سے فرمایا مچا تو جو گناہ ہے زمین خوبی بدوا چاہتے ہیں زمین نبیا وہ جو گناہ بدوا. فرمایا چاچو جو گناہ ہے جبلا خوبی بدوا چاہ روئے کرے تھے
तरोई करे चई नमोजा साईं अल्लाहु अकबर अल्लाह सब वॾो अल्लाहु अकबर अल्लाह सब वॾो फरमायो करो तू गुनाह की वा पोरोए भी तू सजदन की पंज कारगुजारी जी ॿुधाइजो चइजो साईं मुंहिंजी घरवारी खे उमेदवारी मां सफ़र ते हलियो कुछ सालन खां बाद जॾहिं मां सफ़र तो वापसि मोटुसि त मुंहिंजे घर में न्याणी ॼमी चुकी उहा पंधरो बि करे पई हुनजी माउ हुनखे चयो त हीउ तुंहिंजो बाबो आहे बाबा करे मुंहिंजे सॾ बि करे पई प्रभु जा साईं मालिक नबूवत छो त क़ुरान तू फमल तवारा मिनल कौम मिन सू मा बुश्शिरा बि क़ुरान तो फमल घर में न्याणी ॼमंदी उन घर वारो न्याणीअ जो पीउ निकिरंदो वठंदो छुपंदो वठंदो त केरु मूंखे मिलणो ई कान जे दिलि में न्याणी आई आहे अयुमसिकुहु अला हुन अम यदुस्सुहु फित्तुराब क़ुरान तो फरमाए घर में न्याणी पैदा थींदी उन घर में इजलास थींदा चाचा तुंहिंजो मशवरो छा आहे मामा तुंहिंजो मशवरो छा आहे सौट तुंहिंजो मशवरो छा आहे मासा तुंहिंजो मशवरो छा आहे रईस वॾा तुंहिंजो मशवरो छा आहे अयुमसिकुहु अला हुन हिन न्याणीअ खे छॾे ॾिजे पाणे वॾो करे हुनजी शादी कराइजे अम यदुस्सुहु फित्तुराब या हिन न्याणीअ खे ज़िंदा दफ़न करे छॾे हाणे जो हाणे हिनखे मारे पूरे छॾऊं घणनि सूरनि खां हिकिड़ो सूर भलो इहे इजलास हलंदा इहे मीटिंगूं ऐं मशवरा हलंदा हींअर जो के दौर में बि असांजा मुस्लमान लिख में मशवरा पिया कनि कंदो घोट जे कबा जे इलाही कंदी असांजा गैरती जवान राति जो मशवरा पिया कनि ॿाहिरि चाचा बाबा सौट मासा त हिन न्याणीअ खे कारो करे मारिजे भाई मशवरा कंदा न कंदा केरु दुनिया में अचे और वह मुतगर दुनिया में जिनको दावा करे तो वह अच्छो आप ये अंदर से पानी जानी खिदमत तो दीजिए शराई कर दो घर जो जितनी भी जरूरियात सब घर में पूर्ण करें उनका बात जी करे साथी न्याणी असांजी भेड़ दरवाजे खां ॿाहिरि निकिरी करे धारे मर्द सां विचण मोबाइल ते गैर मर्द सां ॻाल्हाए पोइ भली त उनखे मारियो पोइ भली गैरत हिनखे गैरत चइजे पर न्याणीअ खे असां शराई पर्दो करायूं कोन था गाह भी न्याणी करे लबार भी न्याणी करे बुआ जी भेण भी न्याणी खणी अचे साड़ियुनि जो पलाल भी घर में खणी अचे काठियुनि जी ज़रूरत पए त काठियूं बि मायूं जंगल मां करे अचनि असांजी न्याणी बिना पर्दे जी स्कूल वञी घरवारी बिना पर्दे जे कंदकोट में बाज़ार में शॉपिंग पई करे मूंखे ख़बर बि आहे को बि झले कोन थो सौट बरसा त ॿार कम पात सभु गैर मर्द मिट माइट चुल्हे ॾियण जे विच ते ॾिठा घर में कचहरियूं पयूं हलनि सॼो ॾींहुं
घर में मौसीकी राग ड्रामा फिल्मों मर्द औरत सभी के टच मोबाइल हाथ में हाँ जितना सब्जी डाली या सब्जी भेड़ दरवाजे का बाहर निकल करे कचहरी करे थी कई आदमी नए कारों पर नफरत घर जो मालिका जय हो बाबू पारे नफरत गोलियों में क्या है सही तो है जब रात के लिए स्कूल परिवारी बाजार परिवारी उन वक्त में ना शिकायत न पड़े अकेली गांव में करे लाबारो पे करे कच्चे जो घरों पे खड़े बचे उन वक्त में ना शिकायत न पड़े सजो दिया सोचे घर में दादा मर्द बैठा कच्चे जो भयो अलग उन वक्त में ना शिकायत न पड़े सजो दिया सोचे घर में मौसीकी राग ड्रामा फिल्मों उन्हें वक्त में न शिकायत न पड़े आई हावे दिन की गैरत जे तदे करे पारे नफरत गोली जो हकदार यो बेगरत घर जो मालिका पार के गोली हले पोर के गोली हले सही तो जवाब ये बैठ मुझे मशवरा आगे भी लगा अयुम से गुवाला हम या दुसू फितरा इन्हें के मारे जिंदा दफन करे छे या छदे जे पाने वडो करे वडी शादी करा दे अक्सर मिठा तमाने जा घर जा भाती यो मशवरो बिना इन्हें के जिंदा दफन करे छे हावे तो हावे मारे छे लाश भी के करे घर ऐसे माँ जो घर में आए न्याय के अब्बा करे शुरू करे माँ की तरह भरो देखो ना आचे और माँ को लेके नो आखिर के तुम लोग का एकदम बाजी घरवाले की जो न्याय के सदे लटका मामा का मेरे अच्छे न्याय की भी बड़ी खुशी हुई तब मामा जी अपने सब घूमना की वजह कैसे उन्हें न्याय के माँ को लेते घर से दरवाजे का बाहर निकल से बाहर माँ को डरने ले कैसे जब एक देखो लेते न्यानी देखो लेते गुजर जबल वालों रस्तों रस्तों निकली जबल जी घाटी में न्यानी जेला तुम वो खड्डा खोटे में मोटा सारी मुझे जिस्म की मिट्टी पे लगे वो न्यानी मुझे जिस्म था मुझे कपड़ों का पौधे पोतियों दे पलासा वो मिट्टी छन्ने पर पोतियों के रहा मपकर की दुआ हुआ तेरी बाजी पोती की पलासा मोटो पकड़ोगे तेरी पर पोती मुझे राम टोचे खड्डा खोटे बोलो न्यानी के पकड़े करे खड्डा में उछलाए न्यानी बेचारे गाँव पे करे बाबा तो जो डोल करो देवा बाबा तो जो घर में नहीं नसीब जुल्म छोटो करूँ जैसे राम जियो न्यानी से बाहर कटो न्याणियों के बाप पर पाए चढ़ने तो आगे खबर अंदर बड़ो बार उनके जे करे पी या हम टमाटर के तो वे पीवा के चपड़ो ये तो चढ़ो नटके बार की अम्मा टमाटर दी दवरियो बार रोंदो की अम्मा के चपड़े को दो सोची तो आता है अम्मा जी दाल रखे जा अम्मा को वधी का रहम चाची आई मामी दकाने का अम्मा को वधी कर हमदल वासी पुठी दकाने का अम्मा टमाटर दी वरी भी अम्मा की नाग चमकी को दोआ नकली बार की जिगर पी टमाटर से वरी जो बार करे पी के गोडर में चमड़ी फोड़वा समझ दो तो बाबे को वधी कर हम दिल केरा बाबे जी दा चाची की जा मामे की जा सब पासा तुम्हारा ठप फाट के जा चिंजो दे न्यानी की मां खड्डा में उछलायो वरी जो बार कजो मौत न्यानी मुखे चुपड़ी पई मुखे भाग पाए रोए वरी मां बाजे दिल ते पत्थर रखी अखियों बंद करे न्यानी के
नहीं आसमान जेतिरा को गुनाह करी तो वठी तो कलमो पढ़ी करे मुसलमान थी नो वो जब बाबू भाई इस्लाम खबर जगे गुनाह के मां बाप करे अल्लाह ने फरमाया वला तक़तुलू औलादकुम खशियत इमलाक मुसलमान तमा पाजे न्यारे के मार जो न तमा पाजे न्यारे जे जमाते नाराज न थी जो तमा पाजे न्यारे जे जमाते घरवा के कावल न कजो यो कत्ल जी बड़ा न करो था नबी से के कुरान आया हजरत का जो नारो कुरान पे मुसलमान जो कुरान पे मुसलमान जग थियो नौजवान थे असर जल्दी थी लो कुरान जेके होना उन्हें दिल पत्थर हो गया जो ना आगे सीधा दी थी फिर कब्र में आया के दो ही मोला आया नहीं गल होदा जो छत बाबा मोला गया सारा बड़ा सही है सही तो जवाब दुआ के अल्लाह साजी कुरान के हिदायत करे और कुरान नबी से कहते मुसलमान कुफर के जमाने में कुछ नेकी कयूं भला उन नेकी जो के अजर मिलंदो और फरमाया कुफर के जमाने जी जेकर जमीन या आसमान जेतरी नेकी हुजे अल्लाह वट कबूल ना है तो ईमान शक्ता इसे मां तमाम वडी लेकी गया समझ कर चे मुजो बड़ा तू यू डाल महीने जो ढुकियो है मुजो बड़ा तू गुम थी वई ऐ तो के खबर आ बलत डाल महीने जी ढुकी दा की तमाम वडी कीमती हुदिया इन्हें करे अल्लाह से फरमाया इज़ शम्स कुव्विरत क़यामत जो दी थी नो से जो बेनूर थी वरी जान ने कर दो वही नजूम कदर सितारा ये चक्र दादी भी है कर जिक्र वाला वही हर जबाल सुशरत जबल पार ये का उड़ा मदा जत जबयुदा मदिया वही हर इशार उतिलत कुरान तो बाबा क़यामत जो दी थी नो दर महीने की दुखी दाची भी बेबहार चली दी उन्हें जो भी क़यामत जी कोई मालिक को न थी माना कीमती शे है इसे मां दाचो गोला गोली दे तुम तो जबल के घाटी ले वो भाई दाचो बिचू रात जो काई उठो अचा एकड़ो वडे को होयो उन जे होता करे अचे दाचन के डावर नहीं बुझो उन वजे गए हम बिस्तरो भी ले लो खट भी ले मानी का तो खा गए साईं मां ने गए सब कचहरी चुका आधी रात के बाद घर का आवाज आयो वाला घर बरसा हुआ दीवार वाला घर में न्याली पैदा किया वाला घर में न्याली पैदा किया तो उन वजे चयो फक्तुलुआ कत्ल करे जजो मारे जजो आगे जो आगे के पूरे जजो जो सुबह जो के भी खबर न पड़े लाश भी जजो के न देखा उन कुरान से बाउंड बने खिंची यार जान मार यानी मुखे दे इन मालूम न के काम के भैया माते मास यानी के बाढ़ न यानी मुखे दे तो मुखे कावल में चले तो यानी करी के हो जा अगर जालिम पूरी जो दीन को che quando si dice ऐसे को माचर मास जागा ये बोलूं बता तू अंदर भाई ना तू दुखियो ये माता तू तो के जा छोड़ने ने के मार ने के दे समझो सुभान ऐसे को बने रो नाच दे जो नाच के बद घर हो वो न दुनिया ने का जाई उनके पोतिए में खड़ी हो
मुखे जेका रातों की रात में तो निकली वञो जेका के खबर भी न पए साईं मां वे वई दा चूंडा वई जो ढुकियो उन वॾे के देव उहा न्याणी न घर खणी आयो उन न्याणी के पुत्र वगर मां पालियो उन के कुल्ले ते खणी करे मके जे गिटर में घुमाईंदो मुंहिंजा महबूबा उहा न्याणी जेको अंगल कंदी मां उन जो अंगल पुत्र वगर मञंदो साईं उहा न्याणी वॾी थी उन न्याणीअ जे ॾाढ ॾाणे जो बंदोबस्त करे मां उन न्याणीअ खे परणायो मुंहिंजा महबूबा हिकिड़ी न्याणी न बल्कि 300 न्याणियूं हुयूं जिनखे दफ़न थियण खां मरण खां मां बचायो 100 खां वधीक मुंहिंजूं भलियूं नाचूं हुयूं जेके नाचूं ॾेई करे उन न्याणीअ खे बचायो सची आलो जी नेकी आहे इहो मुंहिंजो अमल आहे इहो रब वटि क़बूल पवंदो या न नबी से मुस्कुराए करे फरमायो करारा मुबारक हुजे कुफ्र जे ज़माने जी काई नेकी क़बूल करेगा पर यार तू एडी वॾी नेकी कई आहे एडी तू न्याणी जी ख़िदमत कई आहे जो न्याणी जी दुआ दे करे रब तोखे क़ुरान पढ़े करने वाली दौलत नसीब करे सुभान अल्लाह नबी से फरमाया न्याणी जी दुआ था थई जो क़ुरान पढ़े तोखे रब करनो नसीब कयो आहे बाक़ी अल्लाह तोखे छा वला तक़तुलू औलादकुम खशियत इमलाक रब फरमायो पंहिंजे औलाद खे क़त्ल न कयो हुनजी हक़ीक़ी माना पंहिंजे न्याणी खे मारियो पंहिंजे न्याणी जे झगड़ ते नाराज़ न थियो न्याणी जे झगड़ ते कान न कयो जीअं पुट जे झगड़ ते ख़ुशी कंदा वञो वाइदो कयो त न्याणी जे झगड़ ते बि ख़ुशी कंदासीं तंहिंजे करे त नबी से फरमायो बनातुकुम हसनातुकुम पाण फरमायो न्याणियूं तव्हांजूं नेकियूं अथव न्याणी खणंदी जाई तव्हांजूं नेकियूं शुरू थी वयूं न्याणीअ खे मानी था खारायो इहा बि नेकी अथव न्याणीअ खे पाणी था पियारो इहा बि नेकी अथव न्याणीअ जे लाइ लटका वठी आयो इहा बि नेकी अथव न्याणीअ जे लाइ जुती वठी आयो इहा बि नेकी अथव न्याणीअ जे लाइ सोन जा पटका वरितव नील वरितव इहा बि नेकी अथव शादी थाई शादी को वठी करो घड़ी ते जेका बि न्याणीअ जी ख़िदमत था कयो वॾा तुकुम हसना तुकुम मुंहिंजे नबी फरमाए तव्हांजूं नेकियूं तव्हांजे अमाल मौलाना सुल्तान जतोई रहमतुल्लाह कंजार में तकरीर किया नहीं है कंजार में मस्तूरात जो भी पर्दे में इंतजाम कंदा बच्चे हजार और अपनी मनवाए मौलाना सुल्तान जतोई रहमतुल्लाह अलैह तकरीर में फरमाओ मुझे अम्मा ओ मुझे अति मुझे बेरो मुझे न्याणी सजो जहान तोड़े मुखालिफ थई अबो भी न्याणी जे मुखालिफा अबो भी चले तो पुत्र जमे न्याणी न जमे अम्मा भी चले थी त पुत्र जमे न्याणी न जमे भार भी चवंदा त भाउ जमे भेर न जमे भेनरूं भी चवंदियूं त हथड़ो जमे हथड़ी न जमे चाचा भी चवंदा त भाटियो जमे भाटी न जमे मामा भी चवंदा त भाणे जो जमे भाणे जी न जमे नानो भी चवे थो त ॾोठो जमे ॾोठी न जमे ॾाॾो भी चवे थो त पोटो जमे पोटी न जमे ओ मुंहिंजी अम्मा मुंहिंजी अचे मुंहिंजी भेण सॼो जहान तुंहिंजे मुखालिफा पर मुबारक हुजे अल्लाह तुंहिंजे हिमायत में आहे अल्लाह जो रसूल तव्हांजे हिमायत में आहे अल्लाह जी न्याणियुनि जी हिमायत में ऐलान थो करे लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्द यख़्लुक़ु मा यशाउ यहबु लिमन यशाउ इनासा रब फरमाए भली सॼो जहान न्याणियुनि जी मुखालिफत करे पर मां रब न्याणियूं ॾींदो रहंदुसि पुटनि खां वधीक मां रब न्याणियूं सुभान अल्लाह बाबा आहे कोन्हे जो पुटनि खां वधीक न्याणियूं रब फरमाए भली मुखालिफत कयो पर मां रब न्याणियूं ॾींदुसि और अल्लाह जो नबी भी न्याणियुनि जी हिमायत में ऐलान थो करे हनी अल्लाह बला बनातिकुम ओ मुंहिंजा उम्मतियो मानो तव्हांखे पुटनि जी मुबारक ॾींदा पर मां मोहम्मद तव्हांखे न्याणियुनि जी मुबारक थो ॾियां नबी से फरमायो जंहिंखे टे न्याणियूं
की पुत्र मगर तरबियत के तालीम तरबियत जो बंदोबस्त के न्याय बड़ी सी मुनासिब जाते उन्हें जो निकाह कराए मुझे नबी फरमायो क्या बच्चे भी जन्नत में मोहम्मद साली गडू जी मान रूपा सुभान अल्लाह गडू बेशक बरात बीमाना वला तक़तलू औलादकुम खश्यत इमलाक पंहिंजे औलाद खे बुख जे करे क़त्ल न कयो माना पंहिंजे न्याणियुनि खे पंहिंजे भेनरुनि खे पंहिंजे लाड़नि खे बेपर्दा न बणायो क़ुरान थो फरमाए बेपर्दगी थींदी पोइ बच्चा क़त्ल थींदा पोइ कुदरत सुबा जेके बि तव्हां मुल्क में ॾिसो था खून रेज़ी कंध कोट में कई कुदरत थी विया जे कमबाद में कई क़त्ल थी विया शिकारपुर में कई जवान लॻी विया इन जो वॾे में वॾो सबब बेपर्दगी आहे औरत आहे बेपर्दगी जे थी सभु क़त्ल औरत इन जे करे अल्लाह से फरमायो वला तक़तलू औलादकुम खश्यत इमलाक न्याणीअ खे बेपर्दा बनाईंदो ज़ाल खे बेपर्दा बनाईंदो भेड़ बेपर्दा थींदी क़ुरान तो फरमायो बच्चा क़त्ल थींदा कुदरत सुबा अजवाए तो के तो घर में पर्दे वाला माहौल बनाईंदासीं ईमान है ईमाना वला तक़तलू औलादकुम खश्यत इमलाक बुख जे करे पंहिंजे औलाद खे क़त्ल न कयो माना पंहिंजे न्याणी खे विहारियो न न्याणी जी शादी करायो न्याणी वेची वई भेनरूं वेची वयूं क़ुरान थो फरमायो बच्चा क़त्ल थींदा जेके ॾिसो पिया हिकिड़ो सूबेदार ॻाल्हि पियो करे मां हैदराबाद में रात जो गश्त पियो कयां गश्त कंदे कंदे ॾिठुमि त हिकिड़ो गंदगी जो ढेर आहे कुता पाणे में लॻल पिया अञा जो वेझो वञा त हिकिड़ो मासूम गुलाब जो गुल बचियो आहे हिकिड़े कुते जे वात में उन मासूम जी मुंडी ॿिए कुते जे वात में उन मासूम जी टंग हुई उन नंढड़े बच्चे खे खाइल पिया रब सन फरमायो भला तक़तलू औलादकुम खश्यत इमलाक क़ुरान तो फरमाए न्याणियूं वेची वयूं भेनरुनि जी शादी न करायव न्याणियुनि जी शादी न करायो पोइ बच्चा क़त्ल थींदा पोइ गंदगी जे ढेरनि सां लाश तव्हांखे मिलंदा पोइ इस्पताल में लावारिस बच्चा तव्हांखे मिलंदा पोइ इस्पताल जे दरवाजनि ते कराची हैदराबाद में एधीनगर पीखा रखी छॾिया इस्पताल जे दरवाजनि ते जेके लावारिस ॿार आहिनि जेके नयूं ॿार जेके हलियूं थियूं वञनि इन्हनि ॿारनि खे मारियूं न गंदगी जे ढेरनि ते न उछलायो इन्हनि पीखनि में इन्हनि ॿारनि खे उछलायो असां इन्हनि बचनि खे पालींदासीं क़ुरान तो फरमायो वला तक़तलू औलादकुम खश्यत इमलाक न्याणियूं वेची ॾींदियूं भेनरूं वेची ॾींदियूं उन्हनि जूं शादियूं न थींदियूं पोइ बच्चा क़त्ल थींदा बिल्कुल जो क़ुरान सचो बेशक असांजे बेगा में असांजो शागिर्द हुयो बेगा में ज़िलो नौशहर फ़रोज़ में उते असांजो शागिर्द हो निकाह कराईंदो आहे कोर्ट में जंहिंजे मिठीअ जो हिकिड़ो जज हुयो उनजी न्याणीअ जे फिरिया ते हिकिड़े रक्शे वारे सां निकाह कयईं रक्शे वारे सां पीउ उनजो ॾिठो आहे कोर्ट में त सुञाणी कान थी जाचे मां तोखे सुञाणी कान थी तूं केरु थींदो आहे 35 साल मुंहिंजी उमिरि थी वई आहे 40 साल ज़माने जो थी आहियां त तोखे मुंहिंजो रिश्तो कोन थो मिले पोइ इंसान खे जॾहिं बुख लॻंदी आहे पोइ बुख में माण्हू ईअं कोन चवंदो आहे त गोश्त हुजे मच्छी हुजे फ्राई हुजे बुख में जेकॾहिं बसर सां मानी मिलंदी त हिनखे चङो गनीमत आहे सुका टुकड़ बि माण्हू बुख में खाईंदो आहे मुस्लमानो जे मानीअ जी बुख लॻंदी आहे जे पाणीअ जी उञ लॻंदी आहे इहे इंसान मर्द हुजे या औरत हुजे उनखे निकाह जी बुख लॻंदी आहे निकाह जी उञ लॻंदी आहे पोइ अञा बि इहा कान सोचींदी आहे त ही शरीफ़ आहे ही मोतबर आहे ही इज़त वारो आहे या को सही तो चवां या ग़लति बिल्कुल सही मर्द खे ॾिसो था त निकाह जी बुख थी लॻे त चादर
साहब असांजे ॻोठ में अचो पिया असांजे शहर असांजे महले में अचो पिया सही महिरबानी कजो कुझु असांजे बारे में बि वाइज़ कयो सही असांजी 40 साल उमिरि थी वई आहे असांजा पोइ बि असांखे उथारण जे लाइ तयारु न आहिनि सही तव्हां हिननि खे न सम्झाईंदो त केरु सम्झाईंदो हीअ हयादार तव्हांजे घर जी शिकायत तव्हांखे न मिलंदी पर बदर से जे मौत मूंखे मिलंदी तव्हांजे घर जी शिकायत तव्हांखे कोन मिलंदी पर मस्जिद जे पेशवा खे मिलंदी पेशवा में सत ईंदा त तव्हांजो जमायती आहे सम्झायो मुर्शिदनि खे असांजूं शिकायतूं मिलंदियूं भली असां लिकायो पर मुर्शिदनि जे पैगाम ईंदा त तव्हांजो मुरीद आहे हुनखे सम्झायो सही थो चवां न हयादार न्याणी पे जो सही असांजे बारे में वाइज़ कयो असांजे करे चऊं थियूं भाइरनि खे पीउ खे त असांजी शादी करायो चवंदा तूं कारीगर तूं खड़ियल आहे ॻाल्हाई क़ुर तो फरमा न्याणी वेहिजी वई भेण वेहिजी वई पोइ बच्चा क़त्ल थी विया चौथी मामा वला तक़्तुलू औलादकुम ख़शियत इमलाक़ बुख जे करे पंहिंजे औलाद खे क़त्ल न कयो माना पंहिंजे न्याणे खे पंहिंजे भेनरूं खे वर्षे खां महरूम न कयो इहो बि क़त्ल जे बराबरि ॾोहो अथव भाउ पंहिंजी भेनरुनि खे मिल्कियत मां वर्षो नथो ॾिए हिसो नथो ॾिए या पीउ पंहिंजे पुटनि जे हवाले सां मिल्कियत कई न्याणे खे नथो ॾिए इहो बि क़त्ल जे बराबरि ॾोहो अथव क़यामत जे ॾींहुं बि उन्हनि क़ातिलनि जी सिफ़ में बीठो हूंदो जेके ज़िंदा पंहिंजे न्याणे खे अॼु वाइदो कयो त जीअं पुटनि खे ॾियूं था त न्याणी खे पुट खाए पुटनि जो लाभ खाए बाक़ी न्याणी जो औलाद न खाए पुट मुतबर तंहिंजे करे मौलाना नसरुल्लाह रहमतुल्लाह अलैहि सच फरमायो हिन ज़माने जे पुटनि खां हर तरह हर ॻाल्हि में दर हक़ीक़त में मिठा न्याणी चङी सौ बार थी छो पुट सदाई सोच में आहे मूंखे मिले हिनखे इहा उतार थी पर धी चवे थी या ख़ुदा उंदर हबे जी कर दराज़ मूं मियां हमेशह ओट याद पुट न्याणियुनि जो मुक़ाबिलो कंदा छा असांजो त तजुर्बो आहे क़ुरान जे करे न्याणीअ सां दिलि जे लाइ 6 महीने ईंदो त न्याणी अबे जो इस्तिक़बाल कंदी आहे भला बिस्तरा विछाईंदी जीअं जो बाबो न्याणीअ जे घर में दाख़िल थींदो न्याणी चवंदी बाबा इहो पटको बि लाहे लटका बि लाहे त तुंहिंजा लटका बींदो आहे तुंहिंजो पटको बींदो आहे अल्लाह अकबर गरम पाणी करे अटे खे वेहारींदी नाश्ता कराईंदी पुट करे इहे चयो अथव बाबा सियारो आहे तुंहिंजे लाइ पाणीअ जो टीन गरम कयो आहे हल त तोखे वेहारे पोइ बि पुटनि जी पुट खाए पुटनि जो ज़ालूं खाए पुटनि जो औलाद खाए बाक़ी न्याणी जा न्याणी जो औलाद न सो जो वाइदो कयो त जीअं पुटनि खे मिल्कियत मां हिसो ॾियूं था त न्याणियुनि खे बि हिसो ॾींदासीं 4 माना 5 माना वला तक़्तुलू औलादकुम ख़शियत इमलाक़ बुख जे करे पंहिंजे औलाद खे क़त्ल न कयो माना पंहिंजे औलाद खे क़ुरान जी तालीम खां महरूम न कयो जेको मुस्लमान बेरोज़गारी जे करे नौकरी जे करे पैसे जे करे दुनिया दौलत जे करे पंहिंजे पुट खे पंहिंजे न्याणीअ खे क़ुरान जे तालीम खां महरूम थो करे इहो बि पंहिंजे औलाद जो क़त्ल अॼु माण्हू चवंदा आहिनि औलाद खे क़ुरान पढ़ाईंदासीं औलाद बुख मरो अंग्रेजी पढ़ाईंदासीं ऑफिसर थींदा पैसो कमाईंदा प्लाट वठंदा ज़मीनूं वठंदा जाइदाद वठंदा एॾे मुला थींदो त का शइ कोन ठाहींदा असां मोदी बुख मरी विया ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे हिन क़ुरान जे सदके जेको रब हाल खे थो खाए तव्हांजे ज़िंदगी तसव्वुर अॼु वाइदो कयो त पंहिंजे बचनि खे ॾियण खे क़ुरान اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد يا الله تم جعل غلاء الكلام
बिनीन जहां जे बुराई तकलीफ हो बचा इन दुनिया में इस्लाम से ईमान से इस्लाम कामिल से खात्मा खैर फरमा या अल्लाह इन वाइस के हिदायत जो जरियो बना आखिरत की निजात जो जरियो बना जन दोस्तन में कड़ी नदी दुआ में सोच दुआ या अल्लाह जो मेहनत के हिम्मत की जज्बे की ताकत की खैरात की कबूल फरमा इन मदरसे की ताकियामत आबाद फरमा इन जे फैल के आम जारी फरमा असारे बच्चन के भी जान के भी कुरान की दौलत नसीब फरमा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि व सल्लम मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बैतिही